दड़ो पुलिस शहर में बदअमनी जी वधंदड़ वारदातुनि खां पोइ ॻुझे इतलाउ ते अबड़ाल दड़ो रोड ते कार्रवाई कंदे हैदराबाद खां दड़े ईंदड़ ॿिनि ॼणनि कमर खडू ऐं निसार खडू खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। दड़ो पुलिस मूजिब गिरफ़्तार थियल जवाबदारनि 4 ॾींहं अॻु दड़ो शहर जे वार्ड 5 जे रहंदड़ गुल मोहम्मद पंवर जे घर अॻियां बीठल सुजुकी पिकअप जा 2 टायर चोरी करण समेत शहर मां थियल चोरी जी ॿियनि वारदातुनि में मुलविस आहिनि, जिन खां पुछा ॻाछा बाद दड़ो पुलिस वधीक कार्रवाई कंदी। सुजुकी पिकअप मां कढियल टायर बरामद करे वधीक इंट्रोगेशन करे रही आहे। दड़ो पुलिस मुबारक पंवर जी फरियाद ते जवाबदार कमर खडू, निसार खडू ऐं आशिक खडू समेत 3 ॼणनि खिलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे।